नाज़रीन, शिकारपुर ज़िले जे कचे जे गढ़ी तेगो वारे इलाइक़े में मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ हलंदड़ ऑपरेशन दौरान हथियारबंदनि जी फायरिंग ऐं रॉकेट जा गोला लॻण सबबि एपीसी चैन में मौजूद 5 ॼणनि मंझां 3 ॼणा पुलिस एहलकार मुनव्वर जतोई, एपीसी चैन ड्राइवर ऐं हिकु फोटोग्राफर सहाफ़ी शहीद थी विया आहिनि। वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे शेर ज़मान बिजराणी। जी शेर ज़मान, वधीक छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। शिकारपुर के कच्चे वारे इलाइक़े में जेको आहे ॿिनि मुग़बिन जी बाज़ियाबी लाइ शिकारपुर पुलिस ऐं कश्मीर पुलिस गॾियल कार्रवाई कंदे जेको आहे कच्चे में ॾियारियुनि ख़िलाफ़ मुग़बिन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कई। ऑपरेशन दौरान ॾियारियुनि ऐं पुलिस में जेको आहे फायरिंग जो सिलसिलो शुरू थियो। फायरिंग सिलसिले में जेको आहे ॾियारियुनि पारां रॉकेट लॉन्चर जा गोला फायर करण एपीसी के जेको आहे चेन टुटण सबबि ॾियारियुनि पारां एपीसी चैन पंहिंजे कब्ज़े करण खां पोइ ॿ पुलिस एहलकार गोला लॻण सबबि जेको आहे शहीद थी विया ऐं हुन एपीसी में मौजूदु हिकु फोटोग्राफर पिणु शहीद थी वियो। शहीद एहलकारनि में ॿ पुलिस एहलकार आहिनि, मुनव्वर जतोई ऐं ॿियो आहे ग़ुलाम अली सोलंकी ऐं टियों फोटोग्राफर आहे शिकारपुर जो हसीब अली शेख जेको मौक़े ते शहीद थी विया। जॾहिं त हुन में मौजूदु हिकु SHO आहे न्यू फौजदारी मुज़मिल सुमरो ऐं असद पौड़ जेको ज़ख़्मी थी वियो, अथनि खे ज़ख़्मी हालत में शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त कचो शिकारपुर कचो ऐं कश्मीर जा जेके कचा आहिनि हिन वक़्तु ॾियारियुनि जे कब्ज़े में आहिनि। जॾहिं बि पुलिस ऑपरेशन में वेंदी आहे त पुलिस अहिड़ी ऑपरेशन दौरान हमेशह पंहिंजो ई नुक़सानु कराए मोटी आहे। हिन वक़्तु एपीसी चैन ऐं पुलिस जूं जेके ऐं हथियार ॾियारियुनि पंहिंजे कब्ज़े में करे छॾिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते उन्हनि वीडियो वायरल कियो आहे त पुलिस खे खुली चैलेंज कई आहे त ॿिए दफ़े अगरि तव्हां का बि कार्रवाई असांखे कई त टिनि खां जेको आहे वधीक तव्हांखे लाश खणणा पवंदा। ऐं हिन वक़्तु इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल पैदा थियल आहे ॾियारियुनि पारां अहिड़े वाक़े खां पोइ। जी शेर ज़मान, जी मेहरबानी।